खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठ पीपल्स पार्टी बलोचिस्तान जो इजलास थियो आहे। इजलास में ईंदड़ चूंडनि ऐं सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी अॻवाननि खे इलेक्शन जी तैयारियुनि जी हिदायत करे छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठ पीपल्स पार्टी बलोचिस्तान जो इजलास थियो आहे। इजलास में ईंदड़ चूंडनि ऐं सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी अॻवाननि खे इलेक्शन जी तैयारियुनि जी हिदायत करे छॾी आहे। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठ पीपी बलोचिस्तान जो इजलास थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजवर। जी वहीद, छा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां? पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में पीपल्स पार्टी बलोचिस्तान जे अॻवाननि जो अहम इजलास बिलावल हाउस कराची में थियो आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गॾिजी पीपी औरत विंग जी मरकज़ी सदर आहे फरियाल तालपुर, उहा बि इजलास में मौजूद हुई। चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी बलोचिस्तान जे जेकी सूबाई क़यादत आहे उन विच में सूबे जी सियासी ऐं तंज़ीमी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बलोचिस्तान जी क़यादत आहे उन विच में ईंदड़ जेके आम चूंडूं आहिनि जेके फेबरवरी में थियणियूं आहिनि उन जे हवाले सां जेके पेश नज़र अवामी राब्ता मुहिम तेज़ करण जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी बलोचिस्तान जे अॻवाननि ऐं कारकुननि खे आम जेके चूंडनि जे हवाले सां जेके तैयारियूं आहिनि उनखे करण जी हिदायत कई आहे। इहो बि चयो आहे त बलोचिस्तान जा जेके पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि उहे आम चूंडनि जे लाइ जेके चूंड मुहिम आहे उन हवाले सां पंहिंजूं तजवीज़ुनि खां बि पार्टी क़यादत खे आगाज़ कनि। इजलास में मीर चंगेज़ जमाली समेत मुख़्तलिफ़ जेके अॻवान आहिनि नवाब सनाउल्लाह खान ज़हरी, जनरल रिटायर्ड अब्दुल कादिर बलोच, अली मदद समेत ॿियनि बलोचिस्तान जे सूबाई अॻवान आहिनि उन इजलास में जेको हलफ़ इजलास थियो आहे हुन में शिरकत कई आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी नाज़िन। चीफ रिपोर्टर वहीद राजवर तफ़सील ॾिना आहिनि इजलास जे हवाले सां।